अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों एलियसन अब्बासी ऐं अॼु करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे पर लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ आखाणी उत्तर ताल के मीरपुर माथेले मां मोहम्मद आलम शोर खानपुरी खां मिली। कहाणी आहे ॾेढ ठग। हिकिड़ो बादशाह कंहिं ॾींहुं शिकार ते वियो, वाट ते हिकिड़ी जूअर जी पोख ॾिठाई जंहिंमें हिकिड़ी सुहिणी छोकिरी झार पए अकिली। बादशाह वधी उन छोकिरीअ खां पुछियो त हीअ पोख कंहिंजी आहे। तंहिं ते छोकिरीअ जवाबु ॾिनुसि त हीअ पोख उन जी आहे जंहिंजी आउं धीउ आहियां। तंहिं ते बादशाह पुछियुसि त तूं भला कंहिंजी धीउ आहीं। छोकिरीअ चयसि त आउं उन जी धीउ आहियां जंहिंजी हीअ पोख आहे। उहो ॿुधी बादशाह खे हिन छोकिरीअ ते ॾाढो अजब लॻो ऐं चयईंसि त आउं तोसां शादी कंदुसि, पर अधु लाउन में छॾे हलियो वेंदुसि आहे। तंहिं ते छोकिरीअ चयसि त जे तूं मूंखे अधु लाउन में छॾे हलियो वएं त आउं वरी तोखे तुंहिंजे पुट खां मोचड़ा हणाईंदसि। उहो ॿुधी बादशाह कावड़ में वापसि मोटियो ऐं पुछा कयईं त उहा पोख कंहिंजी आहे। जवाबु मिलियुसि त उहा पोख फलाणे ग़रीब शख़्स जी आहे। ॿिए ॾींहुं उन शख़्स खे बादशाह घुराए संग जी तलब कई। औंधो घुरे अलाह खां हिकिड़ी अखि, पर हिन खे मिलियूं ॿ, सो यकदमि खणी हाउकार कयईं। बादशाह पोइ शख़्स खे खणी घणो माल ॾिनो ऐं पोइ शादीअ जो ॾींहुं बि मुक़ररु कयो वियो। आख़िर मियाद बि अची पूरो थियो ऐं बादशाह ॼञ वठी आयो ऐं वाइदे मूजिबि अधु लाउन में छॾे ॼञ समेत उथी हलियो वियो। उते हुन छोकिरीअ खे उहा ॻाल्हि यादि आई ऐं चयईं त आउं पाण इन जो वेर वठंदसि। उहो ख़्यालु करे हीअ कंहिं राॻींदड़ वटि राॻ सिखणु लॻी। थोरनि घणनि ॾींहंनि बाद हूअ राॻ में क़ाबिल थी वई। बादशाह वटि अॻे ई 2-3 कंजरियूं ॻाइण वेंदियूं हुयूं। हिकिड़े ॾियारे हीअ बि वेई ऐं राॻ ॻायाईं। बादशाह खे राॻ ॾाढो पसंदि आयो ऐं हिन छोकिरीअ ते आशिक़ थी पियो। उन बाद हिन खे पाण वटि रहायईं। राति जो पाण में मोहबत भरियूं ॻाल्हियूं कयूं। उन औरत बादशाह खां हिकु वींडो निशानी तौरु वरितो ऐं सुबुह थियो तॾहिं बादशाह खां मोकिलाए वापसि घर आई। पूरनि 10 महीननि गुज़रण खां पोइ खेसि पुटु ॼाओ। छोकिरो अॼु नंढो सुभाणे वॾो, नेठि अची जवान थियो। हीउ छोकिरो जॾहिं ॿारनि सां वञी रांदि कंदो हो तॾहिं उहे खेसि चवंदा हुआ त तुंहिंजो पीउ आहे ई कोन। आख़िर कक थी हिकिड़े ॾींहुं माउ खां पुछियईं त अमा मुंहिंजो पीउ किथे आहे। माणस ॿुधाइण खां इनकार कयो। आख़िर जॾहिं छोकिरो ज़िद तां न लथो तॾहिं माणस खेसि समूरी ॻाल्हि मुंड खां पछाड़ीअ ताईं करे ॿुधाई ऐं चयाईंसि त मूं वारी ॻाल्हि हाणे तूं पूरी कंदे। पोइ छोकिरे खे हुनरमंद माण्हू गॾु करे ॾिनई जन हिन खे घणेई हुनर ऐं अटकलूं सेखारियूं। जॾहिं छोकिरो तमामु क़ाबिल थी वियो तॾहिं माणस खेसि उहो निशानी मिलियल वींडो ऐं कुझु रुपया ॾेई बादशाह ॾांहुं रवानो कयो। छोकिरो अञा अधु पंध ते पहुतो त 3 ठगनि अची वरायसि। उन्हनि खां पुछियईं तव्हां कहिड़ो धंधो कंदा आहियो। ठगनि चयो त असीं माण्हू फुरींदा आहियूं, सो तोखे बि फुरींदासूं। छोकिरे उन्हनि खे चयो त चङो, पहिरियों अव्हां जे घर हलूं, पोइ कनि ॻाल्हियुनि सां मूंखे बेशक फुरियो। ईअं गॾिजी ठगनि जे घर आयो। उते ठगनि चयो त भाऊ हाणे हर हिकु हिकिड़ी ॻाल्हि खणी ॿुधाए, पोइ जंहिंजी ॻाल्हि कूड़ी थिए उहो 200 रुपया भरे ॾिए। बादशाह जे पुट उहा ॻाल्हि क़बूल कई। तंहिं ते पहिरियों ठग हिन रीति ॻाल्हि करणु लॻो त मूं वटि हिकिड़ो गॾो हो, पर तमामु ॾिंगो हो। तंहिं ते मूं सॼे ॻोठ जा माण्हू मथसि विहारे खेसि हकलायो त मन सुधरी पवे। पोइ वरी हिन जे पुछ सां गाॾी ॿधी उन में 100 ॻोठनि जा माण्हू विहारे वठी हिन खे हकलियोसीं ऐं ख़ुदा जी सारी खुदाई घुमी फिरी आयासीं त बि हिन खे का बि परवाह न थी। ॾिसो साम्हूं उहो गॾ जो गॾो बीठो आहे। तंहिं ते शहज़ादे चयो त हिननि सां हाणे अटकल सां विढ़ां। सोचईं त बराबरि तुंहिंजी ॻाल्हि सची आहे। तंहिं ते ॿियो ठग ॿी ॻाल्हि हिन रीति करणु लॻो त अदा मां बाज़ार में कंहिं कम सां वियुसि, वाट ते बादशाह जी हिकु कुती मोल ॾिठमि, पर पेट अलबत वॾो होसि। उन मां सम्झुमि त हिन में दुनिया आहे, सो कोशिशि करे उन मां गपल दुनिया हथु कयमि। एतिरे में माण्हुनि बि गच अची मेड़िया ऐं भरियूं ॿधी खणी मथनि ते रखियाऊं। असांखे वक़्तु उतां लॻो आहे,
तंहिं ते बादशाह जे पुट चयो त बराबरि तुंहिंजी ॻाल्हि बि सची आहे। उते टे ठग जो वारो आयो। उहो पंहिंजी ॻाल्हि हींअर ई तकणु लॻो। आउं हिकिड़े ॾींहुं माखी लाइण वियुसि ऐं वञी झंग मां माखी लाथमि, पर वटो साण हो ई कोन ऐं आर बि भॼी पई। सो मूं खाई ड्रव कयो, ॿी बची पई ऐं वही उथली हली। तव्हांजो माखीअ जी लेट वञी मुल्क खयां। माण्हुनि खणी रेज कया ऐं उन ते कणिक पोखियाऊं। मूं उन अटे जी पोइ मानी खाधी जा ॾाढी मिठी हुई। तंहिं ते बादशाह जे पुट उन खे बि चयो त दादा तुंहिंजी ॻाल्हि बि सची आहे। हाणे शहज़ादे जो वारो आयो। हिन उन्हनि ठगनि जी धीउ खे मानी पचाईंदे ॾिसी वरितो। सो दिलि में ठाह ठाहे ॻाल्हि शुरू कयईं। चइदा आउं पंहिंजे माउ पीउ खे ॾाढो प्यारो हुउसि। उन्हनि मूंखे 2 ज़ालूं परणायूं। वक़्तु गुज़रंदे गुज़रंदे आख़िर अबूअ मां बि मरी विया। उन बाद आउं कंहिं कम सां ॿाहिरि वियुसि ऐं जॾहिं मोटी आयुसि त ॾिसां 2 ज़ालूं घर कीन आहिनि। पोइ ॾस पतो पुछी पहिरीं हिक जी ॻोल्हा कयमि त 7 दरियानि जे पार वञी छेणनि चूंडींदे हथु कयोमांसि ऐं खेसि चोटीअ खां झले वरी घर वठी आयुसि ऐं पाड़े वारनि खे पार त करे वरी ॿीअ जी तलाश कयमि। ॻोल्हींदे ॻोल्हींदे उहा वरी हिते अची लधी अथमि। उहा वेठी मानी पचाए। उते 3 ठग असुल माठ में अची विया। हाणे जे ॻाल्हि कूड़ी था कनि त पैसा था भरे ॾियणा पवनि ऐं जे ॻाल्हि सची था कनि त धीअ जो संग थो ॾियणो पवेनि। नेठि थोरी मोहलत वठी ॿाहिरि विया ऐं 600 रुपया खणी अची बादशाह जे पुट खे ॾिनऊं। हू बि पैसा वठी उथी हलियो ऐं पुछाईंदो पंहिंजे पीउ जे शहर अची ॻोल्हे लधाईं। ॿाहिरां हिकिड़ी पोड़ी औरत जो घर हो। तंहिंखां पाणी घुरियाईं। पोइ पाणी पी ख़ाली थांव में 10 रुपया विझी खेसि मोटाए ॾिनई। तंहिं ते उहा पोड़ी औरत मथसि घोर घोर थियणु लॻी ऐं राति रहण लाइ खेसि चयईं। शहज़ादे खे त अॻ ई उहा ॻाल्हि घुरबी हुई, सो यकदमि क़बूल कयईं। पोड़ीअ संदसि पुट खे ॿिया बि 10 रुपया कढी ॾिनई। पोइ दिलि में ख़्यालु कयईं त ॿुधाए विढ़णु चङो आहे। सो मथनि उहो कमु रखियईं त पोड़ी सुबुह जो सवेर वञी पढ़ो ॾिए त हिन शहर में ॾेढ ठग आयो आहे जो ठगी कंदो, तंहिं करे हर को माण्हू होशियारु रहे। वरी पोड़ीअ जे पुट खे चयईं त तूं वञी बादशाह जी कचहरीअ में वेह। उते जेका बि ॻाल्हि ॿोल हले सा तूं शाम जो अची मूंखे ॿुधाइजि। सुबुह थियो त माई वञी शहर में उहो पढ़ो ॾिनो ऐं छोकिरो वञी बादशाह जे कचहरीअ में वेठो। बादशाह बि को उहो पढ़ो ॿुधो। सो अमीरनि वज़ीरनि खे चयईं त हिन ॾेढ ठग खे केरु झलींदो। तंहिं ते 4 सिपाही जेके राति जो पहरो ॾींदा हुआ तयारु थी बीठा ऐं चयऊं त जेंदा क़बिला उहो कमु असांजो। हिन खे पकिड़े वठंदासूं। छोकिरे उहा ॻाल्हि ॿुधी अची शहज़ादे खे ॿुधाई त तोखे फलाणा पहरे वारा 4 सिपाही अॼु राति पकिड़ींदा। तंहिं ते हिन ॾेढ ठग छा कयो जो शराब, अफ़ीम ऐं अटो खंडु मिलाए 4 लॾूं तयारु कया ऐं पोइ कपिड़ा लाहे लंगोटी ॿधी फ़क़ीरनि जी सूरत अख़्तियार करे पाकी तेल ऐं हुको खणी वञी बाज़ार में दुई दुखाए वञी वेही रहियो। सिजु लथो त सिपाही बि अची निर्वार थिया। हेॾां होॾां घुमंदा फ़क़ीर वटां हुको छिकींदा वतन चकर हणंदा। जॾहिं पोयूं असुरु थियो तॾहिं सिपाहियुनि सम्झो त ठग शायदि अॼु न आयो। सो बेपरवाह थी फ़क़ीर सां अची ॻाल्हियूं ॿोलियूं करणु वेठा ऐं हुको छिकणु लॻा। उते बुख बि अची तपायुनि। तंहिं ते फ़क़ीर चयो त मूं ॾे बादशाह के लॾूं मोकिलिया हुआ। कुझु मूं खाधा आहिनि ऐं कुझु अञा पिया आहिनि, खाओ त ॾियांव। तंहिं ते सिपाहियुनि चयो त फ़क़ीर खां दुआ जा लॾूं मिलनि त बाक़ी छा घुरिजे। सो उहा ॻाल्हि ॻणे फ़क़ीर खां लॾूं वठी अञा खाधाऊं मस त अची नशे जा घेरट चढ़ियनि। बसि उन ई महिल ऊंधा थी किरी पिया। ॾेढ ठग छा कयो जो चैनी जा कपिड़ा लाहे ॾाढ़ी मुछूं ऐं भिरूं कूड़े खेनि तेल हणी मुंहुं कारो करे उथी हलियो हुयो। सुबुह जो माण्हू अची ॾिसनि त वाह जो मज़ो लॻो पियो आहे। डोड़ी वञी बादशाह खे इतलाह कयऊं त ठग हीअं ठगी करे सिपाहियुनि सां झुठ करे वियो आहे। होॾां हू छोकिरो बि अची बादशाह जी दरबार में वेठो। बादशाह सिपाहियुनि खे होश में आणाए खां अहवालु पुछियो। तंहिं ते हिननि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं चयऊं त ठग हीअं ठगी करे वियो। तंहिं ते बादशाह चयो त भला अॼु केरु उन ठग खे पकिड़ींदो। सॼी दरबार उहो ॿुधी माठ में पइजी वई। नेठि हिकिड़े मोचीअ चयो त साईं
उहो ठग आउं पकड़ींदुसि। बादशाह पुछियुसि त कीअं? चईं त बादशाह सलामत, आउं हीअं कंदुसि जो हिकिड़ी भली जुती ठाहे रखंदुसि ऐं ईअं पियो चवंदुसि त जेको हीअ जुती ख़रीद कंदो तंहिंखे 100 रुपया ॾींदुसि। ठग ज़रूरु लालच करे ईंदो, पोइ पकिड़े अची हाज़िर कंदोसांसि। बादशाह खेसि इजाज़त ॾेई दरबार बर्ख़ास्त कई। उहा ख़बर छोकिरे अची ठग खे ॿुधाई। ठग काठियुनि जी भरी खणी कपिड़ा बदिलाए सिधो मोचीअ वारे घर अॻियां अची लंघियो। हुको ॿुधी मोचीअ काठियुनि वठण लाइ खेसि सॾु कयो ऐं हिन खां काठियूं वरिताईं। ठग खांसि हिकिड़ी जुती घुरी। तंहिं ते मोचीअ हिन खे उहा भली जुती कढी ॾेखारी। हिन चयसि त वेली, आउं ग़रीब आहियां, का सादी सूदी जुती ॾे। मोचीअ हिन खे 100 रुपया बि आछिया पर हिन न वरितसि। आख़िर हिकिड़ी हल्की ऐं सस्ती जुती वठी मोचीअ खे चयईं त जुतीअ में उहा काठियुनि जी भरी तोखे आई, बाक़ी पैसा जेकी चईं से को माण्हू हले त घरां खणी ॾियांसि। परियां मोचीअ जी धीअ बीठी हुई। ठग छोकिरीअ ॾांहुं इशारो करे चयो त हीअ गॾिजी हले त पैसा ॾियांसि। मोचीअ हाउ करे छोकिरीअ खे हिन वटां पैसा खणी अचण लाइ चयो। छोकिरीअ खां ठग पुछियो त तुंहिंजो पीउ खंधो किथां खणंदो आहे? हिन हली उहो हटु ॾेखारियोसि। ठग सिधो हुन जी दुकान ते अची दुकानदार खे चयो त मोचीअ खे 100 रुपयनि जी घुर्ज आहे ऐं मूंखे चयो अथसि त ॿियो हाल किने में हीअ छोकिरी पाण वटि विहारे छॾ, शाम जो पैसा ॾेई छोकिरी वठी वेंदुसि। मोदी उहा ॻाल्हि ॿुधी पैसा खणी ॾिना ऐं छोकिरीअ खे पंहिंजे घर ॾांहुं ॾियारे मोकिलियाईं। सिजल थिए महिल मोचीअ जी ज़ाल पुछियो त छोकिरी किथे आहे? तंहिं ते मोचीअ चयुसि त अञा कान आई आहे। ईअं चई उथी ख़बरचार लहण निकितो। जेॾी महिल दुकान अॻियां अची लंघियो, मोदीअ खेसि ॾिसी चयो त मियां मोची, ॿियो त ख़ैरु आहे, छोकिरीअ खे छो निशानी करे मोकिलियो हुई? ऐं पैसा ईअं ई एतबार ते ई ॾियां हा। तंहिं ते मोचीअ चयो त उहा ॻाल्हि वरी कीअं? पोइ मोदीअ सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि। तंहिं ते मोचीअ चयो त मार, ठगू त को उहो ई हो। ईअं चई सिधो बादशाह जी कचहरीअ में आयो ऐं सॼी ॻाल्हि करे ॿुधायईं। पोइ मोटी वाणीअ खे पैसा ॾेई धीअ खे घर वठी आयो। बादशाह चयो त ठग हीअ महिल बि मारे वियो, हाणे खेसि केरु पकड़ींदो? तंहिं ते सोनारे चयो त आउं पकड़ींदुसि। बादशाह चयुसि त कीअं? सोनारे चयो त साईं, घिटीअ में सोनियूं लुसरियूं पखेड़े छॾींदुसि ऐं आउं राति जो लिकी वेहंदुसि। जेको निवड़ी खणंदो सो चोर हूंदो। छोकिरो बि दरबार में वेठो त समूरी ॻाल्हि ठग खे अची ॿुधाई। जो उहा ॻाल्हि ॿुधी वियो बाज़ार में ऐं वञी थंभण वठी आयो। राति थी त उते आयो ऐं पासो वठी जुतीअ जे तरे खे थंभण लाइ 2-3 उबता सुबता चकर ॾेई सोन जूं लुसरियूं सभु मेड़े घर खणी आयो। सुबुह जो सोनारो अची ॾिसे त लुसरियूं आहिनि ई कोन। सो सिधो बादशाह वटि आयो त ठग लुसरियूं अलाइजे कीअं खणी वियो। तंहिं ते बादशाह चयो त तव्हां ठग न वरितो, हाणे आउं पाण अॼु राति खेसि पकड़ींदुसि। सो हीअं जो हिकिड़ो काठ जो कोड़को ठाहे पासे खां भेर ऐं ॾौको रखंदुसि। पोइ चोर जे फासण ते ज़ोर सां वॼाईंदुसि, पोइ अची चोर खे पकड़िजो। उहा बि ॻाल्हि छोकिरे अची ठग खे ॿुधाई। ठग त अॻे ई नंढो लसड़ाटो, तंहिं करे ज़नाना कपिड़ा पाए 2 गठा विझी खीर वठी उन में मिठाण मिलाए उथी हलियो। थोरो खीर विकिणी जॾहिं सिज लथो तॾहिं बादशाह जे भरिसां अची लंघियो। हिन जो अहिड़ो हुस्न ॾिसी बादशाह जूं वाछूं ई टिड़ी वियूं ऐं पुछियांसि त छोकिरी तूं केरु आहीं? हिन चयसि त साईं, आउं माहेड़ियाणी खीर विकिणण वारी आहियां। असीं ग़रीब माण्हू आहियूं, खीर विकिणी गुज़ारो कंदा आहियूं। तंहिं ते बादशाह चयो त हूंदे मां कुझु मूंखे बि प्यार। हिन हाउ करे 2 मापा खीर जा भरे ॾिना। बादशाह खीर पी चयो त छोकिरी, खीर ॾाढो मिठो आहे, सोचो। हिन वराणी ॾिनसि त साईं, मेंहियूं चहकनि जो गाहु थियूं खाइनि, तॾहिं अहिड़ो मिठो आहे। उते बादशाह बि कुझु वेझो अची प्यार मां चवणु लॻुसि त छोकिरी, आउं हिन मुल्क जो बादशाह आहियां, मुंहिंजी तोसां दिलि थी वई आहे। हाणे हीअं करे जो उहो खीर विकिणणु खणी छॾ त आउं तोखे पंहिंजी राणी खणी बणायां। उहो ॿुधी छोकिरी थोरो मोड़ो ॾेई काठ जी कोड़कीअ ॾांहुं इशारो करे चयसि त भला हीउ छा आहे? बादशाह चयसि त अॼु 1.5 ठग हिते ईंदो, जंहिंजे झलण लाइ हीउ कोड़को हयो अथमि।
उहो ॿुधी बादशाह खे चयईं त भला मुंहिंजी जंघ हिन में विझी ॾिस त पूरी अचे थी। बादशाह घणो ई नटायो पर हिन न छॾियुसि। आख़िर बादशाह हिन जी जंघ कोड़कीअ में विधी ऐं पेच ॾिना। जे हिन ॾिठा वरी जंघ आज़ादु करायईं ऐं बादशाह खे चयईं त हाणे तव्हीं जंघ विझो त आउं पेच ॾेई ॾिसां। बादशाह जी भला दिलि फुरिजी वई हुई, सो यकदमि क़बूलु कयईं। छोकिरो बि बादशाह जी जंघ कोड़कीअ में विझी पेच ज़ोर सां बंदि करे भेड़ ते ॾोंको हणी उतां तकिड़ो तकिड़ो निकिरी वियो। होॾां माण्हुनि जो भेड़ जो आवाज़ु ॿुधो से यकदमि भॼंदा ऐं अचण साण मोचड़ा लाहे शुरू थी विया। हिन घणेई दावूं कयूं त आउं ठॻ कोन आहियां ऐं बादशाह आहियां, पर केरु थो ॿुधे। माण्हुनि खे उहा साड़ से चवनि त तूं घणा ॾींहं ठगी करे माण्हुनि खे फुरियो ऐं ख्वार ख़राबु कयो आहे। अॼु मस असांजे हथ आयो आहीं, सो तोखे की न छॾींदासूं। आख़िर घणे मोचड़ा कुट खां पोइ खणी बती ॿारे ॾिसनि त बराबरि बादशाह कोड़कीअ में फाथो पियो आहे। उते सभिनी चयो त ॿेली ठग बादशाह सां बि विढ़ी वियो। राति गुज़री, सुबुह जो बादशाह पड़ो घुमायो त हींअर ठग अची पाण ज़ाहिर थिए, खेसि को बि नुक़सानु न रसंदो ऐं आउं खेसि पंहिंजी वॾर धीउ जो संग बि ॾींदुसि ऐं अधु बादशाहीअ जो बि ॾींदुसि। उहा ॻाल्हि ॿुधी ठग अची हाज़ुर थियो ऐं निशान पता ॾिनई त मूं हर हिक सां हीअं तादी कई। तंहिं ते बादशाह चयसि त भला शादीअ लाइ तयारु थी। उहो ॿुधी ठग चयो त उहा त मुंहिंजी भेण आहे। बादशाह चयो त सो वरी कीअं? पोइ हिन मुंडी ॾेखारे खेसि उहा ॻाल्हि यादि ॾियारी त अम्मा वारो चवणु हाणे पूरो थियो। अॻिते मालिक आयो। बादशाह हीअं पंहिंजे पुट खे एॾो अकुलमंद ऐं सम्झू ॾिसी ॾाढो ख़ुशि थी ऐं सॼे मुल्क में ख़ुशियुनि करण जो हुकुम कयईं। के ॾींहं हुन जी ख़ुशीअ में रंग लॻा पिया हुआ। उहा ॻाल्हि कंहिं ॿिए बादशाह बि ॿुधी, सो हिन बादशाह ॾांहुं चवाए मोकिलियईं त हिकिड़े बेअकुल ठग खे पंहिंजी धीअ जो संग ऐं अधु बादशाही ख़बर न आहे त तो कीअं आछी अथव। मूं वटि उहो ठग अचे हा त खेसि चओ खंभो ॿधी बो खल भराए छॾियां। उहा ॻाल्हि जॾहिं छोकिरे ॿुधी तॾहिं बादशाह खे अर्ज़ु करे मोकल घुरियईं त अव्हां इजाज़त ॾियो त उहो बादशाह हिते अव्हांजी दरबार में आणे ॾेखारियां। बादशाह मज़े ख़ातिर इजाज़त ॾेई साणसि गॾु केतिरा ई नौकर चाकर ॿिए बादशाही ॾांहुं रवाना कया। शहज़ादे माण्हूअ जे कद जेॾो लोही डोल ठहिरायो ऐं अची हुन खे बादशाह जे शहर में पहुतो। बादशाह जे काकूस जे भरिसां उहो डोल रखी कपिड़ा लाहे लांगोटो ॿधी बुत खे बबूत बणाए पाण बि उते वेही रहियो। जॾहिं सुबुह जो सवेर बादशाह काकूस जे ख़्याल खां काकूस में आयो त हिन खणी डंडे सां सोघो झलियुसि। तंहिं ते बादशाह पुछियुसि त तूं वरी केरु आहीं? हिन चयसि त आउं इज़राइल आहियां, तुंहिंजो साहु हिते हिन काकूस में कब्ज़ो कंदुसि। उहो ॿुधी बादशाह खे अची ॾकिणीअ वरितो ऐं मिनथूं कयाईंसि त हीअ घड़ी छॾ, पर हू किथां थो मुड़े। आख़िर थोरी देरि बाद छोकिरे चयसि त तोखे सिर्फ़ु हिकिड़ी शर्त ते जयदान ॾेई सघां थो। बादशाह पुछियो उहो कहिड़ो? हिन चयो त हिन डोल में वेही काकूस कर ऐं पोइ जीअं आउं तोखे चवां तीअं कजि, न त इजो तो साहु कढाए। हिन बादशाह सिर बचाइण लाइ सभु ॻाल्हि क़बूल कई ऐं घिड़ी वञी डोल में वेठो। हिन मथां खणी ढकु ॾिनुसि ऐं सिधो पंहिंजी बादशाह जी दरबार में अची डोल समेत हाज़ुर थियो। बादशाह पुछियुसि त हिन डोल में छा खणी आयो आहीं? चयईं त गॾु। बादशाह चयसि त सो वरी कीअं? हिन चयो त भला ॿुधो। ईअं चई डोल में बंदि थियल बादशाह खे चयईं त गॾ जो हिंगू कर। उते हिन जान छॾाइण लाइ हिंगू बि ॾिनियूं। वरी चयईं त साईं उहो गॾो न आहे, कुतो आहे। पुछाईंसि सो वरी कीअं? उते शहज़ादे चयो त कुते जी भौंक करे ॿुधाए। हिन ईअं बि कयो। ख़ैर जॾहिं घणो गंद में ख़राबु थियो तॾहिं ॿाहिरि कढियईंसि ऐं सॼो बुछड़ो थी अची ॿाहिरि किरियो। बादशाह खेसि तड़पाणी कराए कपिड़ा पाराए तख़्त जे भरिसां विहारे चयो त ए बादशाह, हाणे चओ त आउं हक़ ते होसि या न? अव्हां जो चयो हो त आउं हिकिड़ो घटि अकुल वारे ठग खे पंहिंजी धीअ जो संग ऐं अधु बादशाही पियो ॾियां, सो कीअं? हाणे ॾिसो त हीउ उहो साॻियो माण्हू आहे जो अव्हां खे हिते खणी आयो आहे, पर हाणे उहो बि ज़ाहिर थो करियां त हीउ मुंहिंजो पुटु अथई। उहा हक़ीक़त मूंखे हाणे मालूम थी आहे। उते बादशाह बि खिलियो ऐं पंहिंजी धीअ जो संग ऐं अधु बादशाहीअ जो उन जे शहज़ादे खे ॾियण जो अंजाम कयईं।
जो हिन ख़ुशीअ सां क़बूलु कयो। थोरनि ॾींहंनि खां पोइ पंहिंजी माउ खे बि वठी अची महलात में रहायईं। जंहिं बादशाह खे चयो त अव्हां पंहिंजो ॿोल पूरो कयो त मूं बि पंहिंजो अंजाम पूरो कयो। पोइ त सभई मिली ॾाढा ख़ुशि थिया ऐं बाक़ी वक़्तु पाण में गॾिजी गुज़ारियऊं।